अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। सलाह शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद। अब माइक के कुल होना जो मिले मीर मोहम्मद नूर नबी ते राज रबी सो अफजल अरबी मीर मुरब्बी मुल्क मदार बाना बेधर पांदम डार आगो तुझो आलम पार खलकत सारी सग सतारी बेशुमारी बख्शिश बारी भेज बहारी बारो बार बाना बेधर पांदम ढार आगो तुझो आलम पार। छा तोते अहिड़ी वार न हुई जॾहिं तुंहिंजी तार तंवार न हुई रिफ्तार न हुई गुफ्तार न हुई माँ के सार संभार न हुई त पेट अंदर की पलजे बार बाना बेधर पांधम ढार आगो तुझो आलम पार। सदा शुक्र सुबहान जो सुबह शाम हलण तुझे ॿाहिर हुकुम खां हराम कई तोखे अरबी असांजो इमाम लंघियासूं लकनि मां लॻी तुंहिंजे लाम भले क्यों भलायूं भले जाए जाम सदा तोते सैयद सलातूं सलाम सदा तोते सैयद सलातूं सलाम। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह हिन महफ़िल हिन कचहरी खे रब पाक क़बूल फरमाए। अबा वात जेकॾहिं वांदा हुजनि त आमीन चओ सभु। बाक़ी गुटके वारनि खे त उहे सत फ़ोन माफ़ आहिनि, सभु गॾिजी चओ आमीन। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन मुबारक महीने में मेराज ते विया। मेराज जो वॾो किस्सो आहे, सिर्फ़ु मुख़्तसर जेके हिन क़ौम जे अज़ाब ऐं सवाब जूं जेके शक्लूं ॾेखारियूं वियूं। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे जन्नत ऐं जहन्नम ॾेखारी वई। उहे अज़ाब ऐं सवाब जूं शक्लूं कुझु ॿुधायां थो। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह हिन जलसे खे कामयाब बनाए, असां सभिनि जे हिदायत जो ज़रियो बनाए। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, मेराज वारी राति मुख़्तलिफ़ अज़ाब मूंखे ॾेखारिया विया। हिकिड़ा मूं माण्हू ॾिठा जेके आबादी ॿिज उछलाइनि था, जीअं ॿिज उछलाइनि था उहा आबादी तयारु थिए थी, वरी उन्हनि खे लाबारो कनि था, लाबारो करे दंग कनि था, वरी बि आबादी तयारु। मूं जिब्राइल खां पुछियो, जिब्राइल ही केरु माण्हू आहिनि? हज़रत जिब्राइल फरमायो, साईं तव्हांजे उम्मत जा मुजाहिद आहिनि जेके अल्लाह जे रस्ते में जिहाद कनि था। इन जो अमल अल्लाह खे एॾो वणे थो जो इन्हनि जो रत जो कतरो अञा पट ते कोन थो पवे, अॻु में अल्लाह उनखे क़बूल करे छॾे। पाण फरमाए हिनूं हिकिड़ा माण्हू मूं ॾिठा, पाण फरमायूं त बदबूदार गोश्त खाइनि पिया, सुठो गोश्त हुजण जे बावजूद बदबूदार गोश्त खाइनि पिया। मूं जिब्राइल खां पुछियो त जिब्राइल ही केरु आहिनि? चयसि इहे तव्हांजे उम्मत जा उहे ज़ानी मर्द ज़ानिया औरतूं आहिनि जिन खे हिलाल ऐं पाक मुड़ुस मिलिया, मुड़ुसनि खे छॾे धारियुनि सां तालुकात रखियूं। उहे मर्द जिन खे हिलाल ज़ालूं मिलियूं, हिलाल ज़ालुनि खे छॾे हराम जे तरफ़ मुंहुं कयूं। फरमाईं हिन खे इहो अज़ाब आहे, बदबूदार ऐं ढूंढ गोश्त खाईंदा रहंदा।
पाण फरमायूं इन सफ़र जे दौरान मेराज वारे सफ़र जे दौरान हिकिड़ी जॻह तां गुज़र थियो, उतां मूंखे ख़ुशबू आई ऐं एतिरी त ख़ुशबू जो अल्लाह जे रसूल जिब्राइल खां पुछो, जिब्राइल ही ख़ुशबू छाजी आहे? हालांकि बीबी उम्मे सुलैम फरमाए थी त साईं जे पघर जी पघर जा कुझु कतरा मूं वटि महफ़ूज़ हुआ। जॾहिं बि असां वटि का शादी थींदी त उन साईं जे पघर जे कतरनि मां हिकिड़ो कख ॿोड़े घोट जे कपड़नि ते हणी छॾंदासीं, कपड़ा फाटी वेंदा त बि साईं जे पघर जी ख़ुशबू ख़तमु कोन थींदी। कंहिं मैयत खे असीं मैयत ज़मीन जे अंदरि 10 फुट ज़मीन जे अंदरि, पर साईं जे पघर जी ख़ुशबू क़बर खां बि ॿाहिरि हुई। एॾी ख़ुशबू जे बावजूदि पाण जिब्राइल खां पुछूं, जिब्राइल ही ख़ुशबू कंहिंजी आहे? जिब्राइल चयो साईं या फिरौन जे घर में बानी कमु कंदी हुई, उनजी क़बर जी मिटी मां ख़ुशबू पई अचे। पाण फरमाए उनजी औरत जो हाल कहिड़ो? जॾहिं जिब्राइल चयो साईं या फिरौन जे घर में ॿारनि जा वार ठाहींदी, कंगो कंदी। हिकु दफ़ा कंगो कई, हथ मां कंगो किरी पियुसि। जीअं हथ मां कंगो किरियो त बानी जे ज़बान ते आयो बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। तॾहिं जंहिं छोकिरी जा वार पे ठाहीं चई जंहिं अल्लाह जो नालो पियो वठी, उहो अल्लाह त मुंहिंजो बाबो आहे। चयां तुंहिंजे पीउ खे ख़ुदा कान थी मञा ऐं आसमान वारे रब खे, ग़रीब मिस्कीन मूसा ऐं हारून जे रब खे ख़ुदा मञा थी। फिरौन छोरी वञी पिणस खे चयो बाबा पंहिंजे घर में जेका बानी वेठी आहे इहो पंहिंजे घर में रहे, पंहिंजो खाए, पंहिंजो पाए, पंहिंजो पीए, पोइ बि असांखे ख़ुदा कोन थी मञे, तोखे त रब मञण लाइ तयारु कोन्हे। ग़रीब मिस्कीन मूसा ऐं हारून जे रब खे ख़ुदा मञे थी। फिरौन कावड़जी पियो, आपे खाते खां ॿाहिरि बानी खे घुराई, मुंहिंजे घर में वेठी आहीं, मूंखे ख़ुदा कोन थी मञे। न त दुनिया जो दस्तूर आहे जंहिंजो खाई तंहिंजो गा, नमी ॿिए खे नंग न लॻा, मूंखे तोखे रब तगा, शुक्र ख़ुदा जो ख़ासि जुगा, ॿिए जा कहिड़ा लहणा लाग, दुनिया दर गुज़र जो माग, मुंहिंजो खाई मूंखे ख़ुदा कोन मञे। माई चयो त आऊं आसमान वारे रब खे ख़ुदा मञा थी, तोखे ख़ुदा कोन थी मञा। छड़ पड़ जॾहिं जवाब ॾिनई, ओॾी महिल तेल जी देग घुराए टहकाए गरम कई, चई यादि रखजांइ बचन समेत हिन तेल में उछलाईंदसि। चई जी वणे थी कर, मूं ईमान आणे छॾियो आहे। मुस्लमानो यादि रखजो, जॾहिं दिलि खे ईमान जो ज़ाइक़ो लॻंदो आहे, ईमान जो मज़ो ईंदो आहे, कसम ख़ुदा जो मौत क़बूल कंदो आहे, पर माण्हू ईमान तां हथ कोन खणंदो आहे। अल्लाह करे असांखे अल्लाह ईमान जो ज़ाइक़ो नसीब फरमाए। आमीन चओ। अल्लाह असांजे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जॾहिं नबूवत जी दावा कई, उन वक़्त में हिरकल बादशाह ते इहो पैगाम पहुतो त मके में कंहिं माण्हू नबूवत जी दावा कई आहे। पुछा कई त मके जे इलाइक़े मां को माण्हू अहिड़ो आयो आहे ऐं उनखां हाल अहवाल वठां, जंहिं माण्हू नबूवत जी दावा कई आहे उहो माण्हू कहिड़े क़िस्म जो आहे। पुछा कयूं त अबू सुफियान आयलो। अबू सुफियान खे सॾु करे हिरकल बादशाह ऐं अबू सुफियान पाण में अमा सामा वेठा आहिनि, हिक ॿिए खां सुवाल जवाब पिया हलनि। अबू सुफियान पुछा पियो करे, अबू सुफियान खां पुछे थो त जंहिं माण्हू तव्हांजे ॻोठ में नबूवत जी दावा कई आहे, हुनजो उथण वेहण कीअं आहे, वॾनि नंढनि सां तालुकात कीअं आहिनि, सॼी ज़िंदगी जो हाल अहवाल वरितई। उन मां सुवाल जेके कई, उन्हनि सुवालनि मां हिकिड़ो सुवाल इहो कई, जंहिं माण्हू नबूवत जी दावा कई आहे उन ते को कलमो पढ़ी ईमान आणे, पोइ वरी को हथ कढी वियो आहे उन मां त बस कई, मूं तौबा कई, पहले मूंखे ख़बर कोन्हे, मूं ग़लती कई, अहिड़ो को वाक़ियो थियो आहे, कलमे पढ़ण खां पोइ वरी उन मां हथ कढी वियो हुजे। तॾहिं अबू सुफियान सोचे चयो कि अञा ताईं को अहिड़ो वाक़ियो कोन थियो जंहिं बि कलमो पढ़ियो आहे खुसी वियो आहे, पर नबी जे दामन मां हथ कोन कढियो अथसि। तॾहिं हिरकल बादशाह अबू सुफियान खे चयो कि तो वरी ॻाल्हियुनि मां मूंखे लॻे पियो त जंहिं माण्हू नबूवत जी दावा कई आहे इहो कूड़ो कोन्हे, इहो सचो आहे, छो त मूं नबियनि जी तारीख़ पढ़ी आहे। जॾहिं बि को नबी नबूवत जी दावा कंदो आहे, जॾहिं सचो नबी हूंदो आहे, उन ते को कलमो पढ़ंदो आहे, पोइ खुसी वेंदो आहे, बचनि खे पंहिंजे अखियुनि जे आॾो काकी जे हेठां क़बूल कंदो आहे, पर ईमान मां हथ कोन कढंदो आहे, छो त ईमान जो ज़ाइक़ो जॾहिं दिलि खे लॻंदो आहे, सभु शइ मां हथ कढंदो आहे, पर ईमान मां हथ कोन कढंदो आहे। ईमान जो मज़ो ई अहिड़ो आहे, ईमान जो ज़ाइक़ो अहिड़ो आहे। अल्लाह जे रसूल तॾहिं उन फिरौन बानी खे चयो
मुझे घर में रही मुझे खुदा कौन मने चयो आसमान वाले रब के खुदा मञा थी ओडी माल तेल में अंदर 4 मासूम बच्चा एक बच्चे के झले टकंदल तेल में उछलायूं पछाड़ी जो मां जी थन ते बचो वो जने उनका खसियो तने मां उन मासूम बच्चे के चंबड़ी पई छडण ले तैयार कोन हुई जने चंबड़ी पई तने उन मासूम थन प्या के बच्चे पानी मां सा गालायो दुनिया में 4 बच्चा एड़ा गुजरन जिन थन जे दौरान गालायो है हजरत यूसुफ दे इल्जाम लगो थन प्या के बच्चे गालायो भी हजरत बीबी मरियम ते इल्जाम लगो ईसा अलैहि सलाम थन जे दौरान गालायो चौथो अल्लाह जो वली जोरेज उन ते इल्जाम लगो तो थन प्या के बच्चे गालायो जोरेज ते इल्जाम लगो थन प्या के बच्चे गालायो जोरेज अल्लाह जो नेक वली हो कोठ जा मौलवी गजी उनके खिलाफ साजिश कयूं वडो दरवेशा वडो पोतलासी चंगी तरह सुञाणू था छो हसद जो मौलवी में आसो बियन में कोने हसद जो नमाज में आसो बेनमाज में कोने हसद अची लगा उनके पोया उनके मथा की माई बिहारियूं माई के मोकलियो वनी उन वट रह खुदा की कुदरत माई वट हिन वट आई माई के धिके कढी छडी माई वनी बे पासे रही के धरा सा मिली माई पेट सा थी वई जने बाहर जाओ ओडी माल मानन पूछो तो तू कुआरी तो के बाहर किथा थियो ची जो तवा जो वडो दरवेश बेटा मुके उनवा बाहर थियो है मानन को पूछण न को गाचण शुरू थिया जोरे अल्लाह जे वली के मारे 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 रतो रत करे विदो छो त मौलवी ते जरे इल्जाम लगो त सब जा सब बहादुर पहलवान थी पवंदा है अज जे जमाने में मोबाइल में ही है मोबाइल में मौलवी ते इल्जाम लगे खबर न का चार केर किथे जो ओडी माला सी शेयर करे 5000 दोस्तन ते पैगाम बुधाए छो त मौलवी जे मथा हाथ कण सफा सौलो आ तो चाहंदो या जेके घर में बे दबा बोल घुरण ते बुझो मिलदा उन जी बकावट हिते जे मौलवी ते ने डायरेक्ट राशिद मामू ते गलाइंदो घर में इज्जत ये नालो कोन तो वटा ओ जेके घर में खीर विझाए वेंदा आहिनि 4 पेरन वाला घर में इज्जत हुआ ऐ डायरेक्ट हमलो केते पे कंदा हिते जनानी सुमरा सा कोन गलाइंदा छो त खबर है जेके हिन सुमरा सा हथ कन्यासी त पो भंगी खपंदा पाचा बदबा पो भंगी खपन काचू धोण ले मौलवी ते हथ कण सला आ उन जमाने का की मौलवी सा खुदा कानी कावड़ हो जने मौलवी उन ते इल्जाम लगो मारे चारे के रत करे विदो तने हिन चो मुसा के बुधायो तो सही मुजो लोहो केड़ो ची तुझो डो हुआ तो फिराई माई तुझे मथा बीठी है इल्जाम है तो ची मुके वठी हलो वठी आया मासूम बार बिन्नी जो जावल उनका पुछई अबा के जो पुटई ताजो जावल बार चा फिराने धराड़ जो पुटाया अबा हाने ते पक दई मुजो दामन साफ है असा का गलती थी वेली मासूम बच्चे गलायो जोरे जे परा तने जोरे के चयो तू अल्लाह जो वली एडो नेक तोखे एडी खुदा कनी ख्वारी छो लगी तने जोरे जो मुझी हिकड़ी गलती हुई एडो वली आम पीर ना जो मोरी अहमद मला चया अखलाक ठहन कोन जी जोर जुबन ते बोले अहमद मला चे सुठी खलल आथी तो अखलाक ठहन कोन से कासिमी रहमतुल्लाह अलैह फरमाइंदा तोर मुर्शिद वडो दरवेश है वडो पोतल है पर खुदा जे वास्ते साईं के घर वाले शहर में बोर्ड वठन न वंजे मिसकाल समझो ना सभा सादा हो समझो ना मिसकाल हां जे अखलाक ठान कोन जी झोर जुबन ते फतवा सी फना दीन जे थिए कुफर कुबन ते जित राज रन रोल बिए भेर बुबन ते ची चाट जोतने चीच छला मुंजो अजो तू को के जो भला मुंजो अजो तू जब्बार धनी जल वाली जल आला मुंजो अजो तू अखलाक नाले जी काई छे कोन को अल्लाह जे तने उन चोत मु एक दफा नमाज पे पढ़ी नमाज की हालत में मुझे अम्मा मुके सद कयो ची जोरेज 3 दफा सद कई या नमाज में बिठो जवाब की लिया नमाज में फारिग थी अम्मा से मुंगा लायो पर अम्मा जे ज़बान ते से लफ्ज निकता चे जोरेज जवाब कोन ने इन कावड़ में चे अल्लाह कंदो कोन मरने जैसे ख्वार न थीने नौजवानो तवा के तो चवा ओ जेके मां पे के गुथा लफ्ज गालाइंदा आहिनि अम्मा मत चले वई है अम्मा जो दिमाग खराब है अम्मा समझे कोन थी ओ जने रत जू बालचू वई तने अम्मा जो दिमाग खराब कोन हो
जॾहिं अम्मा पराए घरनि जा ॿुहार कढी तुंहिंजी दवा पे वरितई तॾहिं अम्मा जो दिमाग़ ठीकु हो। अॼु असीं नंढा मुटा थिया आहियूं, अम्मा वीचारी जो दिमाग़ ख़राब थियो आहे। अलाह जे रसूल फरमायो पाण फरमे मा मिन वलदिन बारिन यंजुरु इला वालिदैहि नज़रतन रहमतिन इल्ला कतबल्लाहु लहू बिकुल्लि नज़रतिन हज्जतन मबरूरा क़ालू नज़र कुल्ल यौमिन मिअत मर्रा क़ाल नाम वल्लाहु अकबर वातिया सब चओ सुभान अल्लाह। अबा जेकॾहिं थकल हुजो तव्हांजा परा चटी भरिया थो सुभान अल्लाह चवां या तव्हां था चओ ॾिसो राशिद ईंदो पोइ त चवंदा आऊं त तव्हांजे राज जो मुलो आहियां मरणे परणे तव्हां वटि अचां सभु गॾिजी चओ सुभान अल्लाह। अल्लाह जो रसूल फरमायो जंहिं बच्चे खिली ख़ुशि थी रुगो माउ पीउ जो मोह ॾिठो दिल में बड़कियो कोन दिल में बाग बाग ऐं हिकु नज़र बना कुछ मन वरी ॿिए दफ़ा अखि में ॿी नज़र पाण फरमे जे पंहिंजे माउ पीउ खे सिर्फ़ु हिकु नज़र ॾिठो अल्लाह हर नज़र जे बदिले में क़बूल हज जो सवाबु ॾींदो। क़बूल हज पाण सुलेमानी हज न जेके असां वारा सुलेमानी हज आहिनि अल्हम्दुलिल्लाह हीउ जेको मुंहिंजो रुमाल आहे असां वारा सुलेमानी हज हीउ मुंहिंजो रुमाल हीउ सही मदीने जो आहे हीउ मुंहिंजा मोज़ा मुंहिंजा जोराब मुंहिंजा सभु मदीने जा छा मदीने जूं ॻाल्हियूं करियां मदीने जूं ॻाल्हियूं कंदो मदीनो पोइ ज़मज़म पोइ खजूर मदीने जी पोइ अजवा पोइ हितां पिया अखियूं उन मां पाणी पियो वहंदो पर अल्हम्दुलिल्लाह हर साल दुनिया हिकु हज कंदी आहे पर असीं ॿ हज कंदा आहियूं रमज़ान जे महीने में पर हुतां खां जॾहिं वरंदा आहियूं ॾिसो पिया चश्मो मोकिलियांव ॾिसो पिया हुतां जॾहिं वरंदा आहियूं अल्हम्दुलिल्लाह मदीने जी ॻाल्हि न करियो 3000 जी बोरी 7000 में ठोकींदा पर छा मदीनो हाणे मदीने तां कुर्बान हा अल्हम्दुलिल्लाह हिते पहुचा खां पोइ 30,000 वारी मोटरसाइकिल 70,000 में लाश घर में पियो हूंदो त उधारा पैसा कोन बोरी भाणी भले खणी वञे हाँ इहो मदीनो इहो बि हज आहे ॿियो हज मुंहिंजे साईं फरमायो उहो हज जेके मदीने वारे साईं फरमायो क़बूल हज तने साहबी फरमायो इन नज़र कुल यौमिन में तमर्रा जेकॾहिं को बच्चो खिली ख़ुशि थी पंहिंजे माउ पीउ खे रोज़ाना 100 दफ़ा ॾिसे तने पाण फरमाए अल्लाह जे खज़ाने में काई खोट कान्हे अणकुट खज़ाने जो धनी आहे अणकुट मोरे अमल मला चवनि ची खान खादिम सभु ख़ुदा जो रिज़्क़ खाई दे ॾिठुम ॻोठ गबरू सभु ॻणनि जे ॻाल्हि ॻाई दे ॾिठुम पीर पैगंबर पया सभु पांग पाई दे ॾिठुम सभु मलक मुरसल वली मोहताज मालिक वटि ॾिठुम पाण हिकु चरखो चलाए ॿिया चलर चटपट ॾिठुम मटन मालिक जो ॾिठुम ढोया ॾिठुम झटपट ॾिठुम पेश पालन हार परवर 100 सॼे 100 खबे अणकुट खज़ाना जो मालिक केरु गॾिजी ॿुधायो अणकुट खज़ाना जो मालिक केरु ओ दोहल वारा दोहल दर दर सटी जो दम बदम आ लड़ी लाशक धणी दे लाग जंजा लख पदम ओ कतारन जू कतारूं दे कतारियो भर कदम खलक वाली खान खाली को थिए खादिम कदम ला मर्द मुस्तर जो पिनो जेको पिनो अल्लाह अनकुट खज़ाने जो धणी काई खज़ाने कोट काने मुझे साईं फरमाए जो बच्चो खिली खुशी रोजाना पंहिंजे माउ पीउ खे 100 दफ़ा ॾिसंदो अल्लाह रोजाना घर वेठे 100 हज जो सवाब ॾींदो सस्ती बेटी बहरहाल अल्लाह जो फिरौन पूछो बानी खां पछाड़ियो जेको थञी पिया के बच्चो उहो जॾहिं माउ खां खसियो तॾहिं माउ अखियूं अॻे अंधारो अची वियो पछाड़ियो जॾहिं माउ खे विधो तॾहिं मासूम थञी पिया के बच्चे ॻाल्हायो माउ खे चई अम्मा परेशान न थी ऐं को टहकनल तेल में कोन पियो वञा ऐं त जन्नत पियो ॾिसां परेशान न थी तूं बि मूंसां गॾु हली अच पछाड़ियो जॾहिं माउ खे अंदर ते विधो फिरौन खे अपील कई चई जॾहिं असीं मरी ॻरी वञूं असांजा हॾा गॾु करे हिकु ई क़बर में असांखे गॾु दफ़न कजे बचनि समेत फिरौन चयो तव्हांजो मुतालबो मंज़ूर आहे सभिनी खे गॾु करे हिकु ई क़बर में दफ़न कयूं अल्लाह क़दरदान आहे वमा क़दरुल्लाह हक़ क़दरी रब क़दरदान आहे अल्लाह बेक़दरो कोन्हे अल्लाह क़दर कयो पंहिंजे महबूब नबी खे मेराज वेराज ओ उन औरत जी क़बर जे पासे खां गुज़ारी उन औरत जे क़बर जी मिट्टी महबूब नबी के सुघराई ओ मुंहिंजा महबूब जेका औरत तौहीद ते कुर्बान थी वेली उन जो मुंहुं रब वठी वियो क़दर जो उन जे क़बर जी मिट्टी पियो रसूल सूंघे हाँ तौहीद ते एॾी पकी मुस्लमानो औरतनि ते मुंहिंजो आवाज़ वञे पियो अम्मा भेनरुनि खे चवां थो अम्मा तव्हांजे घर में जेकॾहिं तव्हांजे घर में निमाज़ हूंदी कसम ख़ुदा जो मासूम बच्चा तव्हांजी कापी कंदा आख़िरी ॻाल्हि ॿुधायां हिंदुस्तान जे अंदरि
जज ॾिनी चोर खे फांसी जी सज़ा, जज ॾिनी चोर खे फांसी जी सज़ा। जॾहिं चोर खे चऊं त पोइ आख़िरी मुतालबो अथई, चई हिकिड़ो मुतालबो आहे, जज खे चई कहिड़ो, चई हिकु मुतालबो ई आहे जॾहिं फांसी ॾियो त मुंहिंजी अम्मा खे सर करे मुंहिंजे आॾो ॾियारिजो, अम्मा मूंखे ॾिसे ऐं फांसी पियो चढ़ा। चई ठीकु आहे, इहो सवलो आहे। वरी जॾहिं मां आई तॾहिं जज पुछियो अञा को ॿियो मुतालबो, चई अञा बि हिकु आहे। जेकॾहिं नाराज़ थियो न थियो, चई ॿुधायो, चई मूं सां गॾु मुंहिंजी अम्मा खे बि फांसी ॾियो। चई बाबा अम्मा जो ॾोहो कहिड़ो, चोरियूं टोकरियूं धाड़ा पोयां अम्मा खे फांसी छो ॾियूं? चई कुझु त अम्मा जो बि ॾोहो आहे। हीउ मुंहिंजो आवाज़ औरतुनि ते पहुचे पियो, ॿारनि खे थो चवां, चई कुझु त अम्मा जो ॾोहो आहे। चई बाबा अम्मा जो ॾोहो कहिड़ो? चइसि अम्मा चोरी कोन कई पर मूंखे शाबाश ॾींदी हुई। समझो पिया? हा, इहा मिसकाल तव्हांखे लॻी हूंदी घणो कर, सिरोटो ॻोल्हे जो रत निकिरे, ॻाल्हि त सभु सम्झी वियो। चइसि अम्मा जो बि कुझु ॾोहो आहे। चई अम्मा जो कहिड़ो ॾोहो? चइसि ऐं नंढो त अम्मा मूंखे न 10 रुपया दुकान वञी बेदा वठी अचे, ऐं आयसि बेदा वठणु, दुकान ते रश लॻी पई, 10 रुपया हुनखे कोन बेदा वरितमांसि, हुन मूंखे ॾिठो कोन, आस्ते आस्ते ऐं खिसकी विसरियो। घर अची अम्मा खे चई अम्मा बेदा वठी आया, 10 रुपया बचाए। चई शाबाश पुटु, चई शाबाश हो ईअं। चई पोइ आउं त चखाइजी विसरियो, ॾाठनि खे रत लॻी वियो, पोइ केॾी महिल वञा त खिचमिटा खणी अचां, केॾी महिल पराए अंब पटियो अचां, केॾी महिल गिदरा पटियो अचां, केॾी महिल मथे मां जूती खणी अचां। अम्मा चवे शाबाश, नतीजो निकितो, अॼु हिन मक़ाम ते पहुतो आहियां। कहिड़े मक़ाम ते? अॼु जो वॾो धाड़ेल थी वियो आहियां। इन में रुॻो मुंहिंजो ॾोहो कोन्हे, मुंहिंजी अम्मा जो ॾोहो बि शामिल आहे। मुस्लमानो, जॾहिं घरनि में औरत नेक हूंदी आहे, कसम ख़ुदा जो औलाद जे मथां असरु पवंदो आहे, औलाद नेक हूंदो आहे। अम्मा नेक हूंदी आहे, बच्चा साले, अम्मा घर में अम्मा उम्मुल खैर हुई, बच्चा अबू बकर सिद्दीक हुआ। अम्मा घर में अम्मा फातिमा हुई, बच्चा हसन हुसैन हुआ। अम्मा घर में अम्मा मरीम हुई, बच्चा ईसा अलैहिस्सलाम हुआ। अम्मा घर में अम्मा आमना हुई तो बच्चा मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जड़ा हुआ। अम्मा तू नमाज पढ़ने, कसम खुदा जो तुंहिंजा मासूम बच्चा तुंहिंजे पासे में हथ ॿधी बीहंदा, रांदि कंदा, तू सजदो कंदे, तुंहिंजे पुठनि ते चढ़ी वेंदा, पेशाब कंदा, मुसल्लो पलीत कंदा। पर इहे ई बच्चा जॾहिं वॾा थींदा, कसम ख़ुदा जो वक़्त जा वली थींदा, इहे ई बच्चा उस्ताद नूर माम थींदा, सही कासमी थींदा, ख़ालिद महमूद थींदा, राशिद महमूद, अब्दुल करीम बेर ऐं ताज मोहम्मद अमरोटी जहिड़ा बच्चा थींदा। जॾहिं मां घर में नेक हूंदी, मां जे मथां मां जो असरु हूंदा। मौलवी साहिब चयो आहे न ते मां जो असर औलाद जे मथां हूंदो आहे। अरबी ॿोली अजमी ॻाल्हि लगन सिखण में जंहिंजे साल कादर जाॾिस कम कमाल, जहिड़ी माइट कन बकाल, तेड़ी बात गभूरन गा, नाए धणी रे का दरगाह। ला इलाहा, गजी चो ला इलाहा इल्लल्लाह। जिन मलाइक माण्हू लख, उभरे कीन उनका कख, जुड़नी मूर ने हिकड़ी मख, चांदो पुण न पखी जो पख, तोणे गजी कन गज गा, नाए धणी रे का दरगाह। ला इलाहा इल्लल्लाह। अब तव्हां त ॻाल्हायो, तव्हांखे कहिड़ी ख़बर आउं कहिड़ी हालत में वेठो आहियां? टांडनि ते मुंहिंजा पेर आहिनि, राशिद वेठो मुंहिंजूं कापे टांग रही आहिनि। हाँ सवलो कोन वेठो आहियां, पर तव्हां गॾिजी ॻाल्हायो ला इलाहा। जिन मलाइक मूसा ईसा सभिनी खाली ॼाण खीसा, पसी तीनी वटि जेके पैसा, दौलत हेक धणी जी सा, जंहिंजा दान मिसल दरिया, नाए धणी रे का दरगाह। ला इलाहा इल्लल्लाह। आखिरी शेर मौलवी साहब जो ॿुधाए ॻाल्हि खे ख़तम करियां। जॾहिं जिब्राइल साईं खे उथारण आयो आहे, तव्हांखे अल्लाह घुरायो आहे, हलो अल्लाह तव्हां सां मिलण जो शौक़ु रखे थो, सुभाणे अल्लाह चओ त तव्हांखे ॿुधायां। हा, जिब्राइल साईं खे सॾु कयो, अल्लाह तव्हांखे घुरायो आहे। चई जी जाग, वरियो भाग, तुंहिंजो माग, मौला पार आ, छॾ खाक, चढ़ा फलाक, ते बोराक, बरकी तार आ, हुन वार जो सॾ पार जो, अॼु यार जो दिलदार जो, दादार जो दीदार आ, कई पाक रब तुंहिंजी तलब, थियड़ो सबब हल हेठि छब, कर सैर उब रखतूं अदब, अॻिते अजब दरबार आ, आराम सी इकराम सी हिकवाम सी ठक शाम सी दर धाम सी गॾ जाम सी, जो नाम सी निर्वार आ, हुरूं परियूं हैरत भरियूं दर्शन दरियूं, खुलियूं खरियूं अखड़ियूं ठरियूं, बिजलियूं ॿरियूं जलवा गिरियूं जिनसारा, पोता पलक तू बातिल घुमिया फलक, मुल्को मुल्क बरबारो लक, 24 बलक चमकारा, गुलफुल गसन लालू लसन, अर्शन रसन वादियूं वसन, दर्शन पसन जद्दुल हसन, तोले जशन तैयार आ, नूरुल हुदा मिल मुक्तदा, मिलियो खुदा थी मन मोदा, अहमद गदा तिनता फिदा, सदको सदा सदबारा।
अल्लाह खां दुआ जेके लफ़्ज़ चयमि अल्लाह क़बूल फरमाए।